में ही नौजवान हिक ही वक्त ते ऑडियो इंजीनियर आहिनि त साॻे वक्त ते कैमरामैन। ही नौजवान ट्रांसमिशन जी निगरानी भी कन था त वरी ख़बरुनि तोड़े इश्तिहारनि ऐं प्रोग्रामनि जी रन डाउन ऐं शेड्यूलिंग ऐं ड्यूरेशन्स खे बि अमल हेठि आणीनि था। ही कमु हिन नौजवान लाइ हिकु तरफ़ अपॉर्चुनिटी आहे त ॿिए तरफ़ वरी चैलेंज। असांखे हिते जेतिरो बि टाइम मिले थो असां पंहिंजो कमु ज़िम्मेदारी सां कयूं था। इलाही सेंसिटिव कमु आहे, हर शइ खे ॾिसणो थो पए, रन डाउन आहे, ही मैनेज करिणो थो पए, कराची में ॻाल्हाइणो थो पए नेट ते हर कंहिंजो। केॾीमहिल माण्हू तेज़ हूंदो आहे, केॾीमहिल मिठो हूंदो आहे, वरी जेतिरो असांखे हिते टाइम मिलंदो आहे घर वेंदे एंटरटेनमेंट कंदा आहियूं। पर जॾहिं KTN जे 3 सालनि जे ॼमार ते नज़र डोड़ाइजे थी त हिन चैनल